नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ शेर खान पठान दे सांगी फड़ो तालका टंडो बागो जे रवासी खान मोहम्मद उर्फ़ खानू पठान नेशनल प्रेस क्लब टंडो जान मोहम्मद में सख़्त एहतजाज करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त दे सांगी फड़ो में मुंहिंजी ज़री ज़मीन जे हवाले सां मुंहिंजा मुखालिफ़ शमशाद राजपूत, मलिक सिकंदर, आदिल यूसुफ आराई ऐं ॿिया मुंहिंजी ज़री ज़मीन फॿाइण जे चकर में मूंखे कूड़नि केसनि में फासाइण चाहिनि था। अॻ में बि मूं ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए मूंखे कूड़नि मन घड़त केसनि में फासायो वियो, जंहिं ते मूं 5 साल बेगुनाह जेल काटी। अदालत सॻोरी मूंखे सभिनी केसनि मां बाइज़त बरी कयो आहे। अहिड़ियूं जजमेंटूं मूं वटि मौजूदु आहे जेका मीडिया जे अॻियां पेश करियां थो। सभु हथरादू केस मूं ते कूड़ा ऐं मन घड़त साबित थिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु जेल मां आज़ाद थी घर पहुतो आहियां त मुंहिंजा मुखालिफ़ हिकु दफ़ो वरी पैसनि जे ज़ोर ते मूं ग़रीब खे कूड़नि केसनि में फासाइण चाहिनि था। जॾहिं त गुज़िरियल राति सांगी फड़ो चेक पोस्ट पुलिस अमलदार हलाइण करे मुंहिंजी ज़री ज़मीन ते अची बासरनि जहे ते मुंहिंजे हारियुनि खे धमकायो पिए ऐं मुंहिंजा मुखालिफ़ मूंखे जानी तोड़े माली नुक़सान पहुचाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। अहिड़ी शिकायत मूं एसएसपी बदीन खे पिणु लिखत में कई है, पर प्रेस कॉन्फ्रेंस दौरान आला इख्तियारनि खां मुतालबो करियां था तो हिन सॼे मामले जी जांच करे डीएसपी टंडो बागो, एसएचओ ऐं ॿियनि वसवारा अणधूरी जांच करे मुज़ाकरा बासर अनासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।